हवेली जी खुशियुनि जे ख़ातिर मां सोनीअ खे राज़ी करे वठंदमि। राज़ी पहिरीं मां सां मिली हुन जो रायो वठां, पोइ मां तव्हां सां सोनी खे मिलाईंदुसि। जे खणी सोनी हाकिम जे तरफ़ राज़को बि ॾेखारींदी त हाकिम कॾहिं बि सोनी खे क़बूल न कंदो। पोइ छा हाकिम खे तव्हां हिते कॾहिं बि अचण न ॾींदो? तव्हां में बदलाव आयो सकीना, मूंखे ख़ुशी थी। हाणे मूंखे छा करणो आहे ऐं हिन हवेली जी ख़ुशियुनि खे कीअं मोटाइणो आहे, इहो तूं मूं ते छॾे ॾे। मूं ते जिंदगी जे केड़े मोड़ ते अची पहुती आहियां। समूरा ख्वाब अधूरा रहिजी विया। छा सोचो हुयमि ऐं छा थी वियो। जेकर ईअं ई अदाए बाबा जे ज़िद अॻियां झुकंदी रहियसि त अच्छा वार त हिन हवेलीअ में ई थी वेंदा। जेकॾहिं मूंखे सती जती थी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ अदाए बाबा जी हा में हा मिलाइणी पवंदी। ऐं जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ जो सोचणो आहे त पोइ मूंखे को न को कदम खणणो पवंदो। हिन हवेलीअ खे अलविदा चई हितां निकिरणो पवंदो। न मायरा न, जेकॾहिं इहो कदम खणंदमि त अदाए बाबा पूरे इलाइक़े में बाहि ॿारे छॾींदा। बाहि उन्हनि खां मां कॾहिं बि लिकी कान सघंदसि। पोइ जेकॾहिं मूंखे वापसि मोटायूं त उन ॾींहुं मुंहिंजी क़बर कोटरे मूंखे जीअरो पूरे छॾींदा। जीअरो हाणे कयां त छा कयां? अदाए बाबा जे ज़िद अॻियां कुर्बान थी वञां या पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो सोचां। अदाए बाबा सां आख़िरी चकर ॻाल्हाए ॾिसां थी। जेकॾहिं उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी रखी छा चवां अदाए बाबा खे त मुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे। न मायरा न, जेकॾहिं तोखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ हिन हवेली खे अलविदा चई हितां निकिरणो पवंदो। हा, हितां निकिरणो पवंदो। हा हा, मां इहो कदम ज़रूर खणंदसि, ज़रूर। वॾा यकीन कयो त हाकिम खान खे बि तमामु घणो पछताव थियो आहे। पर हाकिम खान जी अञा आकड़ न आहे भई। वॾा हू तव्हांजी हर ॻाल्हि मञण लाइ तयारु आहे। हिन वक़्तु हाकिम खान तव्हां वटि रहियल आहे? जी वॾा। त पोइ सुभाणे मां तव्हां वटि ईंदुसि। मुंहिंजा कुझु शर्त आहिनि। जे हाकिम खान उहे मञे थो त हाकिम खान ऐं मां वरी हिकु थी सघूं था। कहिड़ा शर्त वॾा? हिन वक़्तु ॿुधाइण लाज़मी आहे
जेकॾहिं मूंखे ख़बर हूंदी त उन्हनि शर्तनि लाइ मां अॻ में ई हाकिम खान खे राज़ी करे वठंदुसि। जेकॾहिं हाकिम खान खे एहसास हूंदो त इनकार न कंदो। वॾा हाकिम खान जज़्बाती आहे। जेकॾहिं मां उनखे का ॻाल्हि ज़हन में विहारींदुसि तॾहिं उनखे उहा ॻाल्हि सम्झ में ईंदी। पहिरियों शर्त इहो आहे त हाकिम खान खे सोनीअ सां निकाह करणो पवंदो। इहा ॻाल्हि हाकिम खान कोन मञींदो, कॾहिं बि कोन मञींदो। त पोइ हाकिम खान सां ठा बि न थींदो। बाबा साईं, जॾहिं मां सोनी सां निकाह करण लाइ तयारु आहियां त पोइ हाकिम खान खे अजायो मजबूर छो पिया कयो? वॾा, जेकॾहिं इहो हल आहे त पोइ न वारिस खान, न गुनाह हाकिम खान कयो आहे त हुनजो कफ़ारो बि हाकिम खे अदा करणो पवंदो। पर वॾा, हाकिम खान त इहा ॻाल्हि तस्लीम ई कोन थो करे। जे तुंहिंजे चवण मुताबिक़ हाकिम ॾोही नाहे त पोइ छोकिरीअ जे साम्हूं अचण खां लवाए छो पियो? हाकिम खान सिर्फ़ तव्हां खां लवाए पियो, बाक़ी हू कंहिं ॿिए खां कोन थो ॾुजे। बाबा साईं, हाकिम खान खे पछताव थियो आहे, इहो ई काफ़ी आहे। हाणे तव्हां हाकिम खान खे राज़ी करे वापसि वठी अचो। बाक़ी सोनीअ जे मामले खे उथारे हिन हवेली जी ख़ुशियुनि में ज़हर छो पिया मिलायो? ज़हर वॾा, नौकिराणी खे अविलियत ॾेई हिन हवेली जो सुकून बर्बाद करणु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हांखे हुन सां हमदर्दी आहे त सोढो हुन सां निकाह करे थो। हा वॾा, जेकॾहिं तव्हां सोढे मथां बि अहसान कयो त नौकिराणी खे को ॿियो मुड़ुसु ॾेई हुनखे 5 तिरिब ज़मीन जा लिखी ॾियो। उनजी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी, सुकून सां। वारिस खान, कंहिंजी इज़त जो मुल्ह एतिरो सस्तो लॻायो थी? वॾा, जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त समूरो ॾोह हाकिम खान जो बि नाहे, नौकिराणी बि हुन सां बराबर जी शरीक आहे, त पोइ समूरी सज़ा हाकिम खान खे छो हाकिम खान खे? त पोइ इहे ॻाल्हियूं हाकिम खान जे मुंहं ते थींदियूं। जेको जेतिरो ॾोही आहे उनखे ओतिरी सज़ा मिलंदी। जे हाकिम खान पंहिंजे हिस्से जी सज़ा भोगण लाइ तयारु आहे त ठाह बि थी वेंदो। तव्हां भली हलो, मां अची वेंदुसि। तूं अञा हिते बीठो आहे, ज़मीन ते न आहे वियो? बाबा साईं, मूंखे कुछ ॾींहंनि लाइ कमु आहे, जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां ॻोठ थी अचां। ज़मीन जो कमु भली रुली वञे, तूं अजाए वटि घुमंदो रुलंदो, जहिड़ो निकमतो वारो सौट कालू तहिड़ो तूं लालू। अजाए वारी बहाना छॾ, वञ। बाबा साईं, मां तव्हांखे कीअं सम्झायां त हाणे तूं असांखे सम्झाई दे। न बाबा साईं, न, मुंहिंजो मक़सदु त अड़े छा आहे तुंहिंजो मक़सदु? इहो ॿुधाए ज़मीन ते छो नथो वञे? बाबा साईं, असुल हक़ीक़त इहा आहे त खानू वारा मुंहिंजी तलाश में आहिनि। जेकॾहिं हिन माण्हुनि खे हथ अची वञे त अहिड़ो तहशर कंदा, अहिड़ो तहशर कंदा। कोन था कोन तोखे, कोन था कोन। यकीन कयो बाबा साईं, यकीन कयो। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ कुझु हमरा वठी वञ। कंहिंखे वठी वञा बाबा साईं, कंहिंखे वठी वञा? कोई बि हलण लाइ तयार ई कोन्हे। बाबा साईं, जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठो त मुजीब खे जल्द जेल में आज़ाद करायो, न त इहो ख़ानू असांखे गिची में पइजी वेंदो। जेकॾहिं ख़ानू खे मुंहं जवाब ॾियणो आहे त मुजीब ऐं शबीर खे वापसि घुराइणो पवंदो। मुजीब त जेल में आहे, पर शबीर बि यको वञी घर वेही रहियो। अकेले शबीर जी जाइ न आहे बाबा साईं, जेसि ताईं हुन सां मुजीब जहिड़ा राकास करे न हुजनि। तूं वञ, कुझु हमरा वठी वञ तूं ज़मीन ते। जेकॾहिं ख़ानू का आगराई कई त उनखे पाणे मोड़ींदासीं। हल तूं। पर बाबा साईं, बस को बि बहानो न हलंदई, केर न हमरा वठी निकिरी वञ, खल न लाहे छॾिया। हल। निकम
टाइम ते वापसी थी रमोज अकबर जी ज़मानत थी वेंदी ये कोर्ट में ज़मानत मंजूर थी वई न तो कुछ कागजी कार्रवाई मुकम्मल करे अकबर खे वठी इनमें कुछ देर तो लगंदी खाना साला छा हुकुम आहे रहो तो हिते ई वियो बाबा साईं तेसी ताईं असां भई इन लालूअ खे न ॾिसूं न रमू न जेसि ताईं मां मोटी चा हिनखे को बि छिरक न ॾिजो छॾियो फ़िलहाल हिन ॻाल्हि खे जीअं हिनजो ख़ौफ़ घटि थिए पोइ हिन सां जेको कुझु कबो उहो मूंखे ख़बर आहे तो फ़िलहाल दे वियो मां शहर मां थी मोटी ठीकु आहे चाची कुछ भी कर ये जेका अम्मा नई मुसीबत अची घर में वेहारी आ न इन मां असांजी जान छॾरा जेको बड्डी खाराईंदसि न पोइ माणे पाणे बेज़ार थी पवंदी जेसताणी त अम्मा बेज़ार थे खबर नाहे त इहो फ़कीर अम्मा जा लाइ कहिड़ा तू कन भरे जॾहिं इन जो राज़ ज़ाहिर थियो न ऐं ख़ैरा खे ख़बर पई त ही वॾे मां वॾो ठग आहे तो त सभु मलामतूं लही वेंदियूं मुंहिंजी राणी तूं सब्र त कर न पर हिन वक़्त त अम्मा उन फ़कीर जे चवण ते मूंखे हर वक़्त शक जी नज़रुनि सां ॾिसंदी रहे थी इन करे चवां थी चाची कुछ भी करे कीअं भी करे इन फ़कीर खे हितां भॼाएसि आउं त ॾाढी कोशिशि कयां थी पर इहो मोह बुख भॼण जो ई न आहे जेसि ताईं हिनखे सुखियो टुकर पियो मिलंदो न तेसी मोह इते जो इते वेठो हूंदो आहे इन जो कुझु त इलाज हूंदो न मां तूं फिकुर ई न कर हे मोह जो त अहिड़ो इलाज थी कयां जो ॿीहर असुर में दर्द ते ई कोन ईंदो हा फकीर साईं खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे हाणे त मां पिनी पिनी साणी थी पई आहियां तोखे त अञा का ख़बर ई नथी पए त असांजे घर में चकर कहिड़ो आहे मुंहिंजी सची मुर्दाणी मां हिन मंज़िल ते पहुची चुको आहियां तुंहिंजे घर खे तबाह करण में हिन थुली माईअ जो वॾो हथु आहे फकीर साईं हाणे मूंखे तूं उन जे बारे में को सॻु तलाश करे ॾे पोइ ॾिसो वेही त मां कहिड़ो थी इन सां हशर कयां हशर उनजे खिलाफ़ सबूत तयार आहिनि जेको कुझु हुन कयो आहे हिन घर खे तबाह करण जे लाइ उहो मां पंहिंजे इल्म जे ज़ोर ते सॼो पतो लॻाए छॾियो आहे तो रुगो हुन माईअ खे वठी अच उनजे रूबरू तोखे समूरा सबूत कढी ॾियां खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे मां पाण ई थी घुरायांसि पई मुर्शिद साईं पर घुराइण छा जो उहा पाण ई जो हुनखे हिते आई हुनखे पाण खे मज़ो कोन ईंदो हूंदो काफ़ी ॾींहं थी विया अथसि आई न आहे न हेॾो न हेॾो ॼाण थी ठाको के बादशाह वॾो करे थो अचे मर्ज़ीअ जो मालिक चले बचे पोइ छा सोचो अथई हाकिम खाना छा सोचो अथई ठा करण में भलाई आहे ऐं वॾे जा रखियल शर्त क़बूल करणा पवंदा इन में ई त सभिनि जी भलाई आहे हकीम तूं वञी असांजी मानी जो बंदोबस्तु कर हींअर असांजी बुख लॻी अथई छा यार तुंहिंजे वञण खां पोइ मां मानी खाधी न आहे हकीम बादशाह देर न लॻंदी बादशाह देर न लॻंदी छा ॻाल्हि आहे हाकिम खाना छा ॻाल्हि आहे वारिस खान अदा उन ॾोह जो मूंखां कफ़ारो अदा करणु चाहे थो जेको ॾोह मूं कयो ई कोन्हे वॾे जो पहिरियों शर्त बि इहो ई आहे इन ई शर्त क़बूल करण खां अॻु मां नौकरियाणी सां ज़रूर मिलंदुसि
ऐं जेकर अदा वॾे मूंखे मिलण ॾिनो त पोइ ॻाल्हियूं बि थी सघनि थियूं। हाकम खान हिकु ॿी ॻाल्हि बि मूं उते नोट कई त नौकिरियाणी हाणे उते हवेली में नथी रहे। हवेली में छो नथी रहे? वॾे जे अचण खां पहिरियां सोढे जी ॻाल्हियुनि मां मूं अंदाज़ो लॻायो। छा पियो चए सोढो? इहो ई त वॾे खे हाणे कंहिं मथां एतबार नाहे रहियो ऐं हुन अलाए किथे नौकिरियाणी खे बि गुम कराए छॾियो आहे। तुंहिंजी नज़र में हू कहिड़ो माण्हू आहे जंहिंजे मथां अदा वॾो एतबार करे नौकिरियाणी खे साम तौर रहायो हूंदई? सोराब खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? पर सोराब नौकिरियाणी खे हिते त कोन वठी ईंदो। कुझु अहिड़ियूं जायूं मूंखे सुझनि पयूं जिथे सोराब नौकिरियाणी खे रहाए सघे थो। सभ खां पहिरियों नौकिरियाणी खे ॻोल्हे हथ करणु तमामु लाज़मी आहे। जे इहा ख़बर वॾे खे पई त ठहियल ॻाल्हि बि बिगड़ी वेंदी। वारिस खान कुझु बि थिए, जेसि ताईं मां नौकिरियाणी सां न मिलंदुसि न तेसि ताईं अदा वॾे सां मां ॻाल्हियूं नथो करे सघां। मां इन ई जे करे तोखे चवां थो त इन ई कम में मुंहिंजी मदद कर। जेकी जेकी सोराब जा ठिकाणा मूंखे सुझनि था उते जांच कयूं था, पर मूंखे नथो लॻे त सोराब एॾो बेवकूफ़ हूंदो जो छोकिरी खे उन जाइनि ते रहाईंदो जिन जी मूंखे ख़बर आहे। असीं पहिरियों तो कोशिश कयूं था, जेकॾहिं छोकिरी नथी हथ अचे त पोइ सोराब खे खंभे खणी था अचूंसि। जे सोराब सां ॾाढ कयोसीं त वॾो वरी होश मां निकिरी वेंदो। वारिस खान कुझु बि थी, पहिरियां मां नौकिरियाणी सां मिलंदुसि, पोइ अदा वॾे सां ॻाल्हियूं करण लाइ आउं तयारु आहियां। उन लाइ जेकर सोराब खे अगवा बि करणो पियो त बि कंदासीं। हर हाल में नौकिरियाणी सां मिलणो आहे। सुबुह साण गाॾी कढ ऐं जिते जिते तोखे शक आहे उन्हनि ठिकाणनि ते असांखे हलणो ज़रूरु आहे। इन ये कदम खां पोइ नतीजो छा निकिरंदो? छा अदा ऐं बाबा पूरी हवेली खे बाहि कोन लॻाए छॾींदा? हवेलीअ सां गॾु अम्मा जो छा थींदो? न मारा न पंहिंजनि ख़ुशियुनि ख़ातिर पंहिंजी माउ जी ज़िंदगी अज़ाब न बणाए। पोइ छा मां सॼी ज़िंदगी सती जती थी घर में गुज़ारे छॾींदसि? बाबा ऐं अदा जे क्रोध अॻियां मां पंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾींदसि? न, जॾहिं बि मौक़ो मिलियो हिन हवेली खे अलविदा चई हमेशह लाइ पंहिंजी मंज़िल जे तरफ़ ज़रूर निकिरी वेंदसि। हाँ, इहो कदम ज़रूर खणंदसि, ज़रूर।
जिंदगी जे केड़े मोड़ ते अची पहुती आहियां। समूरा ख्वाब अधूरा रहिजी विया। छा सोचो हुयमि ऐं छा थी वियो। जेकर ईअं ई अदाए बाबा जे सित अॻियां झुकंदी रहियसि त अच्छा वार त हिन हवेलीअ में ई थी वेंदा। जेकॾहिं मूंखे सती जती थी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ अदाए बाबा जी हा में हा मिलाइणी पवंदी। ऐं जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ जो सोचणो आहे त पोइ मूंखे को न को कदम खणणो पवंदो। हिन हवेलीअ खे अलविदा चई हितां निकिरणो पवंदो। न मायरा न, जेकॾहिं इहो कदम खणंदमि त अदाए बाबा पूरे इलाइक़े में बाहि ॿारे छॾींदा। बाहि उन्हनि खां मां कॾहिं बि लिकी कान सघंदसि। पोइ जेकॾहिं मूंखे वापसि मोटायूं त उन ॾींहुं मुंहिंजी क़बर कोटरे मूंखे जीअरो पूरे छॾींदा। जीअरो हाणे कयां त छा कयां। अदाए बाबा जे सिध अॻियां कुर्बान थी वञा या पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो सोचां। अदाए बाबा सां आख़िरी चकर ॻाल्हाए ॾिसां थी। जेकॾहिं उन्हनि हवेली जी खुशियुनि जे ख़ातिर मां सोनीअ खे राज़ी करे वठंदमि। राज़ी पहिरीं मां सां मिली हुनजो रायो वठां, पोइ मां तव्हां सां सोनी खे मिलाईंदुसि। जे खणी सोनी हाकिम जे तरफ़ राजको बि ॾेखारींदी त हाकिम कॾहिं बि सोनी खे क़बूल न कंदो। पोइ छा हाकिम खे तव्हां हिते कॾहिं बि अचण न ॾींदो? तव्हां में बदलाव आयो सकीना, मूंखे ख़ुशी थी। हाणे मूंखे छा करणो आहे ऐं हिन हवेली जी ख़ुशियुनि खे कीअं मोटाइणो आहे, इहो तूं मूं ते छॾे ॾे। मूं ते गाल तस्लीम ही कोन थो करे। जे तुंहिंजे चवण मुताबिक़ हाकिम ॾोही न आहे त पोइ छोकिरीअ जे साम्हूं अचण खां लवाए छो पियो? हाकिम खान सिर्फ तव्हां खां लवाए पियो, बाक़ी हू कंहिं ॿिए खां कोन थो ॾिजे। बाबा साईं, हाकिम खान खे पछताव थियो आहे, इहो ई काफ़ी आहे। हाणे तव्हां हाकिम खान खे राज़ी करे वापसि वठी अचो। बाक़ी सोनीअ जे मामले खे उथारे हिन हवेली जी ख़ुशियुनि में ज़हर शुक्र मिलायो। ज़हर वॾा नौकिराणी खे अविलियत ॾेई हिन हवेली जो सुकून बर्बाद करण सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हांखे हुन सां हमदर्दी आहे त सोढो हुन सां निकाह करे थो। हा वॾा, जेकॾहिं तव्हां सोढे मथां बि अहसान कयो त नौकिराणी खे को ॿियो मुड़ुसु ॾेई हुनखे 5 तिरप ज़मीन जा लिखी ॾियो। हुनजी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। सुकून सां। वारिस खान, कंहिंजी इज्जत जो मुल्ह एतिरो सस्तो लॻायो थी? वॾा, जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त समूरो ॾोह हाकिम खान जो बि नाहे, नौकिराणी बि हुन सां बराबरि जी शरीक आहे, त पोइ समूरी सज़ा हाकिम खान खे छो हाकिम खान खे? त पोइ इहे ॻाल्हियूं हाकिम खान जे मुंहं ते थींदियूं। जेको जेतिरो ॾोही आहे उनखे ओतिरी सज़ा मिलंदी। जे हाकिम खान पंहिंजे हिस्से जी सज़ा भोगण लाइ तयार आहे त ठाह बि थी वेंदो। तव्हां भली हलो, मां अची वेंदुसि।
बीठो आहे ज़मीन ते न आयो हुयो बाबा साईं मूंखे कुझु ॾींहंनि लाइ कमु आहे जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां ॻोठ थी अचां ज़मीन जो कमु भली रुली वञे तूं अजाए वक़्तु घुमंदो रुलंदो जहिड़ो निकमो तवारो सौट कालू तहिड़ो तूं लालू अजाए वारी बहाना छॾ वञ बाबा साईं मां तव्हांखे कीअं सम्झायां त अरे हाणे तूं असांखे सम्झाए दे न बाबा साईं न मुंहिंजो मक़सदु त अरे छा आहे तुंहिंजो मक़सदु इहो ॿुधाए ज़मीन ते छो नथो वञे बाबा साईं असुल हक़ीक़त इहा आहे त खानू वारा मुंहिंजी तलाश में आहिनि जेकर हिन माण्हुनि खे हथ अची वञे त अहिड़ो त हशर कंदा कोन था कोन तोखे कोन था कोन यकीन कयो बाबा साईं यकीन कयो जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ कुझु हमरा वठी वञ कंहिंखे वठी वञा बाबा साईं कंहिंखे वठी वञा कोई बि हलण लाइ तयार ई कोन्हे बाबा साईं जेकर मुंहिंजी सलाह वठो त मुजीब खे जल्द जेल में आज़ाद करायो न त इहो ख़ानू असांखे गिची में पइजी वेंदो जेकॾहिं ख़ानू खे मुंहुं तोड़ जवाब ॾियणो आहे त मुजीब ऐं शबीर खे वापसि घुराइणो पवंदो मुजीब त जेल में आहे पर शबीर बि यको वञी घर वेही अकेले शबीर जी जाइ न आहे बाबा साईं जेस ताईं हुन सां मुजीब जहिड़ा राकास कर न हुजनि तूं वञ कुझु हमरा वठी वञ तूं ज़मीन ते जेकॾहिं ख़ानू का आगराई कई त उनखे पाणे मोड़ींदासीं हल तूं पर बाबा साईं बस को बि बहानो न हलंदे केर न हमरा वठी निकिरी वञ खलण लाइ हल मर्ज़ी रखी छा चवां अथाए बाबा के त मुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे न मायरा न जेकॾहिं तोखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ हिन हवेली खे अलविदा चई हितां निकिरणो पवंदो हा हितां निकिरणो पवंदो हा हा मां इहो कदम ज़रूर खणंदसि ज़रूर वॾा यकीन कयो त हाकिम खान खे बि तमामु घणो पछताव थियो आहे पर हाकिम खान जी अञा आकड़ न आहे भई वॾा हू तव्हांजी हर ॻाल्हि मञण लाइ तयारु आहे हिन वक़्तु हाकिम खान तव्हां वटि रहियल आहे जी वॾा त पोइ सुभाणे मां तव्हां वटि ईंदुसि मुंहिंजा कुझु शर्त आहिनि जे हाकिम खान उहे मञे थो त हाकिम खान ऐं मां वरी हिकु थी सघूं था कहिड़ा शर्त वॾा हिन वक़्तु ॿुधाइण लाज़मी आहे जेकॾहिं मूंखे ख़बर हूंदी त उन्हनि शर्तनि लाइ मां अॻ में ई हाकिम खान खे राज़ी करे वठंदुसि जेकॾहिं हाकिम खान खे अहसास हूंदो त इनकार न कंदो वॾा हाकिम खान जज़्बाती आहे जेकॾहिं मां उनखे का ॻाल्हि ज़हन में विहारींदुसि तॾहिं उनखे उहा ॻाल्हि सम्झ में ईंदी पहिरियों शर्त इहो आहे त हाकिम खान खे सोनीअ सां निकाह करणो पवंदो इहा ॻाल्हि हाकिम खान कोन मञींदो कॾहिं बि कोन मञींदो त पोइ हाकिम खान सां ठा बि न थींदो बाबा साईं जॾहिं मां सोनी सां निकाह करण लाइ तयारु आहियां त पोइ हाकिम खान खे अजायो मजबूर छो पिया कयो वॾा जेकॾहिं इहो हल आहे त पोइ न वारिस खान न गुनाह हाकिम खान कयो आहे त हुनजो कफ़ारो बि हाकिम खे अदा करणो पवंदो पर वॾा हाकिम खान